तू न को रात जो गरम दो वही न को ॾींहं जो तोसां सलाह कजे त कीअं कजे। वेह अॼु तोसां कहिड़ी सलाह करिणी आहे। ये तुंहिंजूं पादी ख़बरूं मूंखे ॿुधल आहिनि। तोखे हींअर ख़बर आहे त रावल खान जे लाइ सॼो ॻोठु चाकर खान केॾो परेशान आहे। रावल खान लाइ चाकर खान आहे, तूं पंहिंजे घर जो सोच। सभाई तूं उहो वक़्तु असांजो यादि कर जॾहिं बुख न उन्हनि ते कटींदा हुआसीं। जे अॼु कुझु अलाह साईं ॾिनो आहे त चाकर खान जूं महिरबानियूं, पोइ उन जे थोरे सॾ ते बि मां कीअं थो रहिजी सघां। मां ई ॻाल्हि ॿुधी छॾ, मां चाकर खान खे अकेलो छॾे घर कोन वेही सघंदुसि। सुभाणे चाकर खान उन जा वाठा ॿिया टिया मूंखे मयारियूं ॾियनि त पोइ इहो सही आहे। मां तोखे रोकिया कोन थी त तूं चाकर खान जी मदद न कर, पर का ॻाल्हि हुई उहा करणी आहे तोसां। साईं ॿुधायो ॻाल्हि, तव्हांजी मां ॿुधां थो। तोखे ख़बर आहे त तुंहिंजी चाची पारस जो रिश्तो रुंडे वारे जे घर खणी वई आहे। चाची जो नथी करे सघे, जे चाची ईअं करे न टंगूं ॿाहूं भञी छॾियांसि मां। अदा इहा ॻाल्हि सोराना सची आहे, ईअं थी चुको आहे। चाची खे मां रुंडे घर में त ॾिठो आहे। अदा अछे मथे सां चाची ताफ़ न कंदी। अदा इहा चाची मूंखे खिटी में मिली ऐं मूंखे खुले लफ़्ज़नि में चई छॾियईं त मां रुंड सां रिश्तो करे चुकी आहियां, तव्हां आसिरो लाहे छॾियो। मां सिकुअ खे चवां थो त चाचीअ खे सम्झाए छॾंदो। जे अञा बि चाची जो मथो फिरियो न त ॾींदोसांसि नुड़ीअ ते लत, कढंदोसांसि साह ने पाठे जी ॼाइण जो। तूं जेकॾहिं चाकर खान जी क़बर तयारु करे सघीं थो त करे वठ। मूं त तोखे नाहे रोकियो न, पर यादि रखजांइ अदा, तो वटि रुगो सिर्फ़ु अॼोकी राति आहे। सुभाणे जॾहिं चाकर खान वापसि अची वियो न त पोइ हिते को बि ज़िंदा कोन रही सघंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾे मुंहिंजी भेण, को ज़िंदा रहे चाहे न रहे, पर हीउ रुंडो ज़िंदा रहंदो मुंहिंजी भेण। हीउ रुंडो उहो नांग आहे जेको पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो। त पोइ छा थी सम्झी, छा थी सम्झी त पंहिंजे सिर बचाइण जे लाइ हीउ रुंडो छा छा न कंदो, छा छा न कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।